तकरीबन कश्मीर शहर से 2 किलोमीटर में कई सूबा होते अची तो ये हालात डेली नारा लगन था मानवा था हाई लेवल का क्राइम था उन्हनि को तदारक करण वालो कोई भी कोई असां अचीवो कंदासीं पंहिंजो ज़मानी साहब खे और पंहिंजो वराज साहब खे इहे कराची जा अॻवान बि आहिनि असांजा लीडर बि आहिनि उन्हनि जो सुठो असर रसूख़ बि आहे गवर्नमेंट जे मुखालफ़त में हुजे गवर्नमेंट भी हिननि ते बि सघी आहे कि ही माण्हू चाहिनि छा था इहे चाहिनि असांजी मक़दम में एक्सेप्ट कयूं ईअं न आहे कि हिननि जो ॿुधो न ईंदो आहे हिननि जो सभ खां वधीक ॿुधो ईंदो आहे आपोज़िशन में मां हिते रहियो आहियां पंहिंजो मलानी साहब जे इलेक्शन में मुक़ाबिलो बि कंदा हुआसीं कॾहिं उन सां गॾु बि हूंदासीं मां ईमानदारी खां ॿुधाईंदो समूरनि वॾेरनि खां वधीक मूंखे उपराज कंदो चवंदो हीअ आपोज़िशन जो मामिलो आहे हिन खे असां उपराज कयूं इन सिलसिले में असांजा हीअ अॻवान आहिनि ही वॾे लेवल जा VVIP असांजा महिमान आहिनि असां हाणे बि इहो चवंदासीं हिननि खे वञण जो रस्तो कोन्हे पर जेकॾहिं हीअ ज़िद कंदा वींदा बि असां खैराबाद हिननि खे चवंदासीं न त हिननि जो राय जो बंदोबस्तु असां हिते कयो आहे जेकॾहिं को शक न आहे मां आयल महिमाननि जो सभिनी जो पंहिंजे ॿार जे दोस्तनि जो समूहनि जो शुक्र अदा कयां दीवाननि जो मसइलो आहे दीवाननि जो मेंबर आहे रवि कुमार हिन जो हिन जे दुकान हीअ असांजा दोस्त आहिनि हीअ बि असांजो मेंबर आहे हिन जे दुकान खां 36 लख जेको थाणे तक़रीबन 100 कदमनि ते उतो फुट थियो आहे मोबाइल बीठो आहे चइनि माण्हू हे मोबाइल पुलिस वारनि खे चइनि वञनि था की असां छा इहे हालात इन करे असां पंहिंजे हालातनि खां साईं वारनि खे वाक़ुफ़ कयूं था महिरबानी करे असांजे हालातनि खे मथे लेवल ते उजागर कयूं मां पाण 15 ॾींहं हिते 4 माण्हू अॻवा थी विया मां 15 ॾींहं हिते बुख हड़ताल कयो हड़ताल में असांखे माण्हू साथ ॾिनो उहे 4 ई माण्हू फ्री में वापसि थिया न त हिते करोड़ रुपयो फी माण्हू खां वठी पोइ वापसि कंदा आहियूं असां 15 ॾींहंनि में 4 माण्हुनि खे आज़ादु करायो जेको मजबूर थियो असां ॿाहिरि में बि हड़ताल करायो ॿाहिरि बि असांजा हड़ताल हलनि था इन सिलसिले में असां पंहिंजो मौक़ो पेश कयूं था साईं वारनि में महिरबानी असांजे ॿार में आया असांजो बि इज़त थी वियो साईं वारनि जो उहे बि हाई लेवल ते इज़त आहे अलाह पाक जो इज़त अॻिते बि वधंदो दुआ बि आहे असांजे दोस्तनि जा कस्टमर जेके बि वोट आहे असां कोशिशि कंदासीं सभु वोट हिननि खे बेशुमार 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 मसला मसाइल तमाम घणा आयल दोस्तन के मसलन में उलझण नथा चाहिनि पर ॿुधाइण ज़रूरु चाहिनि था त असांजा जेका हिते कश्मीर जा मसला आहिनि कश्मीर हिकु अहिड़ो इलाइक़ो थी वियो आहे जेको कश्मीर सां बि मुंसलिक नथो करे सघिजे छो कश्मीर में बि एतिरो ज़ुल्म न आहे जो आए ॾींहुं असांजी हिंदू कम्यूनिटी सां जेको ज़ुल्म थिए थो जेको वापारी तबिके सां ज़ुल्म थिए थो ऐं जेको असां वटि फुल जो हिकिड़ो रुझान
का ठिकाना है अब जो असांजे माशरे में वो अमन अमान हुजे मुस्तहकम सिस्टम हुजे जंहिंमें बि कारोबारी माण्हू पंहिंजो कारोबार करे सघनि पंहिंजो कम खे अॻिते वधाए सघनि शिकायतूं त खोड़ आहिनि पर शिकायतुनि खे छॾे करे आयल महिमाननि जे मौजूद महिमाननि खे सामान ॾींदा मां हाणे गुज़ारिश कंदुमि के बि लगारी साहब खे वो अची पंहिंजे ख़्यालनि जी ॿुधाए कनि के बि लगारी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबुल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतुल लिल आलमीन तलकाबाद कश्मीर में तव्हांजे ॾिनल मोहब्बतनि इज़तनि ऐं तव्हांजी मान जे लाइ आउं सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त सरताज सिंध जे साईं सूफ़ी शाह अब्दुल लतीफ़ बिटाए रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे ईंदे चवंदई आओ ॾींदे चवंदई वे चोरे सारो ॾे अंगण अचिजे उनजे जी साईं ॻाल्हि कई आया आहियो त असां वटि वेही रहो ऐं जे वञण वारा थियनि था त उन्हनि खे रोकीनि था ऐं अचनि जेके नथा अचनि उन्हनि खे चवनि था अहिड़ो मान तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजा लख एहसान ॿिया जेके दोस्त जूनियर सीनियर दीवान कम्यूनिटी जा दोस्त सभु ऐं ख़ासि तौर ते असांजे तारीख़ जो इमाम साईं आमिर सिंधी साहब ॻाल्हि ई आहे साईं ॿार कोन आहियूं ॻाल्हि सॼी सम्झूं थोरी ॻाल्हि कंदासीं सची त पोइ थी पवंदी दुखी पर सच त ॻाल्हाइणो पवंदो जिते एशिया जी वॾे में वॾी फौजी छावनी पनुआ के घणनि किलोमीटरनि ते हूंदी तव्हां सर वॾे में वॾी ॻाल्हि ॿुधो न आउं रुगो मुंहिंजे चवण जो इहा ॻाल्हि आहे तव्हां दुनिया सां मुक़ाबिलो करियो दुनिया सां चओ था असीं दुनिया सां मुक़ाबिलो कयूं था पर हिते जो शहरी इनसिक्योर्ड हुजे उनजो ज़ुबान इनसिक्योर्ड हुजे उनजो बच्चो इनसिक्योर्ड हुजे उनजो भाउ इनसिक्योर्ड हुजे उनजो घर इनसिक्योर्ड हुजे असीं कंहिंजे हथ ते लहू तलाश करियूं कंहिं माण्हू खां ॻाल्हि ई आहे इहो ई सबबु आहे इहे ई सबबु आहिनि साईं जेकॾहिं तव्हां वॾे लेखे खणी वेंदासीं शयुनि खे असां छो था चऊं त कानून जी हुकुमरानी हुजे रूल ऑफ लॉ हुजे सुपरमेसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हुजे ऐं हर शहरी जी इज़त हुजे ऐं हुनजी आदर हुजे छा तव्हांजो ऐं असांजो दुनिया में इहो हक़ न आहे दुनिया में अची पाण ग़लती कई आहे जो पंहिंजो इहो हक़ न आहे त पाण इटली जे माण्हुनि वांगुरु रहूं पंहिंजो हक़ न आहे पाण रोम जे माण्हुनि वांगुरु रहूं पंहिंजो हक़ न आहे त पाण सिंगापुर जे माण्हुनि वांगुरु रहूं पंहिंजो इहो हक़ न आहे पाण इंग्लैंड जे माण्हुनि वांगुरु रहूं पंहिंजो इहो हक़ न आहे त पाण अमेरिका जे माण्हुनि वांगुरु रहूं ही कहिड़े क़िस्म जी सोसाइटी आहे मूंखे ॿुधायो इहो ई रोइण आहे इहो ई असांजो तहरीक जो इमाम आमिर नवाज़ वड़ाइत जा ॾुख बि उहे ई आहिनि तव्हांजा ॾुख बि उहे ई आहिनि हसीब भाई जा ॾुख ऐं गम बि उहे ई आहिनि असांजा ॾुख ऐं गम बि उहे ई आहिनि सोन जहिड़ी मुंहिंजी सिंध सोन जहिड़ी सिंध हिन पासे फोटो लॻल आहे साईं जीएम साहिब जो जेको पाकिस्तान ठाहे थो उनखे तव्हां गद्दार करार ॾियो था पोइ 30 साल जे तारीख़ पढ़ंदासीं त तारीख़ एॾी कड़ी आहे ऐं चवंदो टूब के मिठा हूंदा पर वठो उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾूं था आइन ज़ुल्फ़कार अली भुट्टे आइन ठाहियो की बि थियो छा बि थियो हिकिड़ो डॉक्यूमेंट ठहियो सभिनी चयो बाबा 73 जे आइन ते थियो उन में तव्हां 27 अमेंडमेंट कई आहे 27 दफ़ा आइन बदिलियो
अदालतूं ख़त्म न वॾे लेखे ॻाल्हि थो करियां अदालतूं ख़त्म जज ख़त्म कोर्टूं ख़त्म कोर्टनि जो हिसाब किताब ख़त्म आहियूं पाण किथे पाण त ही हिकिड़ो दुकान आहे हींअर वकालत जेको खुलियो पियो आहे 4 पैसा कमायूं था कंहिंजो सनो सुको को कमु थी थो वञे तव्हां पंहिंजे सीने ते हथ रखी ॾिसो के हिकिड़े माण्हू खे असां सही तरीक़े सां इंसाफ़ वठी ॾेई सघिया मुंहिंजा दोस्तो असांजा सूर इलाही आहिनि पाण खे गालिब चयो कुछ इश्क किया कुछ काम किया तो कुछ इश्क भी कबो कुछ कम भी कबो कुछ को भी मोर्चो खाली न छॾिबो अॼु असांजे भाउ आसिफ जमाली साहब जी इलेक्शन आहे कुछ ॾींहंनि में थी वेंदी असांजो कराची बार हाई कोर्ट बार एसोसिएशन वॾो मोर्चो आहे जी साईं चयो तव्हांजो आवाज़ भारी आहे साईं असांजो आवाज़ भारी न आहे आवाज़ तव्हांजो आहे तव्हां असांखे ताक़त ॾियो था साईं मोरे जो वाक़ियो हुजे किबला साईं सिर्फ़ हिते न आहे तव्हां जेकॾहिं आऊं वियो आहियां मोरे में हसीब वियो आहे साईं वियो आहे पढ़ाई साहब नो गो एरिया मुकमल ही ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधिजो हिन सोनी सिंध जंहिंमें कोई को असां ॾिसूं था तव्हांजा फौजी असां सां की था विढ़नि तंहिं करे असांजो तव्हांजी असां सभिनी जी गॾियल ताक़त पाण गॾियल ताक़त आई अचो अॼु हसीब साहब खे ताक़त ॾियूं हो बार में वेंदो पंहिंजो पाण पंहिंजो आवाज़ थींदो जे असां ते मूं ते पंहिंजे हैदराबाद जे दोस्तनि भरवसो कयो आहे सिंध बार काउंसिल में तो सही राज खटे राज आया नाला पढ़ंदो बोर्ड ए खां शुरू था थियनि ज़ेड ताईं हिकिड़ो बोर्ड ख़त्म वरी ॿियो शुरू वरी ॿियो ख़त्म वरी टियों शुरू टियों ख़त्म वरी चोथों शुरू पर माण्हू खे छा कंदासीं माण्हू असांजा के दोस्त चवनि साईं फ्रेंडली अपोज़िशन आहे असीं कुझु करे नथा सघूं मुंहिंजो आऊं हिकिड़ो सिंध बार काउंसिल जो मेंबर आहियां चेटी मूं सां गॾु न हुजनि ॿटी कुझु सिजो था करियां था पियो जिंदाबाद ऐं तव्हां सां हसर कहिड़ो थो करियां चओ त सही तव्हां अंदरि था हलिया अचो या बिस्मिल्लाह ऐं ॾिसां थो तव्हांखे दोधा पुट तव्हां हलिया अचो हिकिड़ो माण्हू हींअर छा करे सघे तब्दीलियूं हिकिड़ो माण्हू आणींदो राज सॼो थोरे ई आणींदो तंहिं करे अचो मिड़ी मुठ थियूं तहरीक आहे उन में बि पाण ताक़त बख़्शींदासीं असां हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि वाइंडअप कयां आमिर भाई वेठो आहे ॻाल्हि हीअ आहे हिन बबर लोहे ते दुनिया कुझु चवे 1000 ॻाल्हियूं करे लख ॻाल्हियूं करे असां वटि हसद जो ॾाढो मर्ज़ आहे असीं कंहिंखे सम्झ ई कोन आहे बाबा हिन जी इज़त छो पई थिए अरे हू ज़िंदगी पंहिंजी आड़ा में विझो वेठो आहे पोइ हुनजी जेकॾहिं इज़त अलाह कराए थो त अलाह थो कराए कंहिंखे इज़त मिले थी त अलाह थो कराए हुन सां गॾु जो बीहे थो ऐं बीठो आहे त असां तहरीक में हुन सां गॾु बीठा आहियूं सभु ताक़त हसीब जमाली लाइ वोट घुरण आया आहियूं साईं किबला साईं तव्हां अॻे ई ऐलान कयो आहे तव्हांजी महिरबानी तव्हांजा कुर्ब बाक़ी रहियो सुवाल अमन जो असां इहा ॻाल्हि पहिरीं हिन खां पहिरीं चवंदा रहिया वरी चवंदासीं असांजो हाणे बसि वधीक हलंदो त वधीक ॻाल्हि कंदासीं ऐं सवले नमूने सां रखंदासीं ऐं जिते किथे रखंदासीं आउं तव्हां सां इहो वाइदो करे थो वञा जिते बि हूंदुसि तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि थिए या न थिए पर ॻाल्हि ज़रूरु करबी तव्हांजी लख सां तव्हांजी महिरबानी माण्हू सभु नसणा पखी सभु न हंज काई काई माण्हू हंज ॿाहिरि बि हाणे मां आमिर नवाज़ सभु चवंदा आहिनि पर असां आमिर नवाज़ सिंधी सां